सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो वाक़ियो मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते थियो हो। इन जो ताल्लुक़ मुहर्रमुल हराम सां इत्तफ़ाक़ी आहे, को फ़ज़ीलत जो या को ख़ुसूसियत जो न आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ घुरी। इन करे अव्हांखे मुराद रसूल ऐं दुआए रसूल चवंदा आहिनि। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उहे सहाबी आहिनि जेके इस्लाम खणी अचण खां पोइ सभिनी खां पहिरीं वञी सभिनी सरदारे कुफ़ार मक्का सरदारनि क़ुरैश वटि विया ऐं उन्हनि खे ॿुधाइण लॻा त मां मुस्लमान थी वियो आहियां, मूं इस्लाम क़बूल करे वरितो आहे, जंहिंखे बि वेहणो आहे, जंहिंखे मुक़ाबिलो करिणो आहे त मां हाज़िर आहियां। शेख जमशेद, तव्हां खां अॻियो सुवालु आहे त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शहादत जी मुख़्तसर वज़ाहत ॿुधायो। सभिनी खां अॻु में मां हिन ॻाल्हि जी वज़ाहत कंदुसि त सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो वाक़ियो मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते थियो हो। पर इन ॻाल्हि खे असां ज़रूरु वज़ाहत कंदासीं त इन जो बि ताल्लुक़ मुहर्रमुल हराम सां इत्तफ़ाक़ी आहे, को फ़ज़ीलत जो या को ख़ुसूसियत जो न आहे त पहिरीं तारीख़ ते या मुहर्रमुल हराम जी का फ़ज़ीलत इन करे का वाज़े थिए थी। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला जी शहादत जे बारे में मां चंद ॻाल्हियूं कंदुसि त उन जे फ़ज़ाइल छा हुया। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला उहे हस्ती आहिनि जंहिंजे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण दुआ घुरी। इन करे अव्हांखे मुराद रसूल ऐं दुआए रसूल चवंदा आहिनि। सैयदना उमर जे इस्लाम वठी अचण खां पोइ सहाबा किराम चवंदा हुआ त जंहिं ॾींहुं सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम खणी आया, इस्लाम क़बूल कयऊं, उन ॾींहं खां पोइ असां इज़त में वधंदा वियासीं। इस्लाम यानी दीन इस्लाम इज़त में वधंदो वियो, पोइ कॾहिं पोइते कोन मोटियो। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम जे बारे में सहाबा किराम चवनि था त जंहिं ॾींहुं सैयदना उमर इस्लाम खणी आया, उन ॾींहं खां पोइ असां हरम शरीफ़ में बैतुल्लाह शरीफ़ में खुले आम नमाज़ पढ़ंदा हुआसीं। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला उहे सहाबी आहिनि जेके इस्लाम खणी अचण खां पोइ सभिनी खां पहिरीं वञी सभिनी सरदारे कुफ़ार मक्का सरदारनि क़ुरैश वटि विया ऐं उन्हनि खे ॿुधाइण लॻा त मां मुस्लमान थी वियो आहियां, मूं इस्लाम क़बूल करे वरितो आहे, जंहिंखे बि वेहणो आहे, जंहिंखे मुक़ाबिलो करिणो आहे त मां हाज़िर आहियां। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी फ़ज़ीलत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजी ज़बान नबूअत खां बयानु फ़रमाई। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाईंदा त मूंखां पोइ अगरि केरु नबी हुजे हा त उहो उमर हुजे हा। ऐं पाण फ़रमाईंदा हुआ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिन उम्मत में अगरि कंहिं शख़्स ते इल्हाम थींदो हुजे हा, अगरि मां चवां त कंहिं शख़्स ते इल्हाम थींदो आहे त उहो सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फ़रमायो। सैयदना उमर जे बारे में हिकिड़ी ॿी रिवायत आहे, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही बुख़ारी में रिवायत आहे, फ़रमाइनि था त मूं ख़्वाबु ॾिठो राति जो त अल्लाह तबारक व ताला मूंखे हिकिड़े खूह वटि वठी आया आहिनि, मां उन में ॿोको या मिश्कीज़ो या खली जंहिंमें पाणी कढंदा आहिनि उहा विधी ऐं उन मां मूं ओतिरो पाणी कढियो जेतिरो अल्लाह तबारक व ताला मूंखे नसीब फ़रमायो। पोइ उन शइ खे अची वरितो आहे अबी क़हाफ़ा जे पुटु यानी की अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। पोइ उन्हनि हिकु या ॿ डोल या हिकु या ॿ ॿोका पाणी जा कढिया ऐं अल्लाह तबारक व ताला उन जी हिन कमज़ोरी में अल्लाह ताला उनखे माफ़ु करे। इहा दुआ बि प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाई। पोइ चवणु लॻा उन खां पोइ उहो ॿोको या उहा खली अची वरिती आहे सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु ऐं उन्हनि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त उन जहिड़ो शहज़ोर पहलवान मूं अॻु में कॾहिं कोन ॾिठो। उन एॾो पाणी कढियो जो मुसलमान त छा, मुसलमाननि जा उठ बि उन हौज़ मां पाणी पी करे सैराब थी विया। इहो इशारो हो ख़िलाफ़त जी तरफ़ त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइनि पिया त इस्लाम जी जेका ख़िदमत ऐं जेका ख़िलाफ़त ऐं जेका हुकूमत उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में वधंदी, उहा कंहिं ॿिए जे नसीब में न आहे। सैयदना उमर जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मां मेराज ते वियो हुउसि, त मेराज ते वञी मूंखे हिकिड़ो सफ़ेद कलर जो महल ॾेखारियो वियो। मूं पुछियो इहो घरु कंहिंजो आहे, इहो महल कंहिंजो आहे, त फ़रिश्तनि मूंखे ॿुधायो त इहो घरु उमर इब्न ख़त्ताब जो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मां उन घर जे वेझो कोन वियुसि इन करे जो मूंखे उमर इब्न ख़त्ताब जी गैरत जो ख़्यालु आयो, मां मोटी आयुसि। सैयदना उमर ख़त्ताब इहा हदीस ॿुधी करे, इहो कौल ॿुधी करे रोइण लॻा त अल्लाह जा रसूल छा मां अव्हां खां गैरत कंदुसि। सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका ख़िलाफ़त आहे उहा ॾाढी अज़ीम ख़िलाफ़त आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में उन्हनि जी शहादत जो ॿुधाए छॾियो। हिकु चकर जबल उहद ॾे वञनि पिया, जबल उहद ते चढ़िया ऐं अव्हां सां गॾु सैयदना उस्मान बि हुया ऐं सैयदना अबू बकर सिद्दीक़। सही में रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चढ़ण खां पोइ जबल जेको आहे उहो लुॾणु लॻो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते पंहिंजो पेर मुबारक हणंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, ए उहद बीही वञ, थमजी वञ, न लुॾ, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी, हिकिड़ो सिद्दीक़ ऐं 2 शहीद मौजूदु आहिनि। यानी सैयदना उस्मान ऐं सैयदना उमर जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॾेई छॾी त इहे शहीद थींदा। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजी ख़िलाफ़त जे दौर में सैयदना हुज़ैफ़ा बिन यमान जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा राज़दान साहबी सॾिया वेंदा आहिनि, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई राज़ उन्हनि खे ॿुधाया फ़ितननि जे बारे में, मुनाफ़िक़नि जे नालनि जे बारे में त फलाणो फलाणो मुनाफ़िक़ आहे। उहो हिकिड़े ई शख़्स खे ख़बर हुई जेको आहे हुज़ैफ़ा बिन यमान। उमर इब्न ख़त्ताब उन्हनि खां पुछंदो हो त ए हुज़ैफ़ा बिन यमान, उहा हदीस जेको रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ॿुधाई फ़ितननि जी, जंहिंमें रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु फ़रमायो हो त समुंड वांगुरु फ़ितना मुस्लमाननि जे मथां ईंदा, त उहो कॾहिं ईंदो? त उन्हनि चयो त हुज़ैफ़ा बिन यमान चयो, ए उमर, ए अमीरुल मोमिनीन, तव्हांखे उन्हनि फ़ितने जो को ख़ौफ़ न आहे, तव्हां उन्हनि मां बरी आहियो। पुछणु लॻा छो? चयो उन में हिकिड़ो दरवाज़ो आहे, उन फ़ितननि जे अचण खां हिकिड़ो दरवाज़ो आहे, जेसीं ताईं उहो मौजूदु आहे फ़ितना कोन ईंदा। सैयदना उमर वॾा फ़क़ीह हुया, वॾा ज़हीन फ़तीन, असांजे मुस्लमाननि जा इल्हाम वारा हिकिड़ो ई साहबी उमर ख़त्ताब आहे। चवणु लॻा छा उहो दरवाज़ो टोड़ियो वेंदो या उहो खुलंदो? हुज़ैफ़ा बिन यमान चयो त उहो दरवाज़ो टुटंदो। त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाबु ॾियनि था त पोइ त उहो दरवाज़ो कॾहिं बि कोन ठही सघंदो। यानी उन्हनि ॿुधाए छॾियो त फ़ितननि जो आगाज़ ई हुतां ई थींदो। त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जी इहा हैसियत आहे त जेसीं ताईं उमर बिन ख़त्ताब मौजूदु हुया, इस्लाम जी फतूहात अधु दुनिया ते हलिया विया। हता के कुफ़ार इहा ॻाल्हि लिखण ते मजबूर आहिनि त अगरि इस्लाम जी उम्मत में मुस्लमाननि में हिकिड़ो ॿियो उमर पैदा थी वञे हा, सॼी जी सॼी दुनिया मुस्लमान थी वञे हा। इहा सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी हैसियत हुई इस्लाम जे अंदरि। कई आयात मुबारका अल्लाह तबारक व ताला सैयदना उमर जी राय जे मुताबिक़ नाज़िल कयूं, जंहिंजा कई मिसाल ॾेई था सघूं। बहरहाल सैयदना उमर ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जेका शहादत आहे यकम मुहर्रम में थी, ऐं उनजी बि हिकिड़ी वॾी ज़बरदस्त जेका मिसाल आहे उहो छा आहे त पाण पंहिंजी ज़िंदगी में दुआ कंदा हुया, अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक वजअल मौती फ़ी बलदी हबीबिका व नबीका मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अल्लाह ताला मूंखे शहादत जी मौत ॾिजां ऐं मुंहिंजी मौत मदीना मुनव्वरा में थिए, मां हिते वफ़ात करे वञा, हिते शहादत मिले। सहाबा किराम अजब कंदा हुआ त इहो कीअं थो थी सघे त अमीरुल मोमिनीन हुजे, अधु दुनिया जो फ़ातिह, जंहिंजे रोब ऐं दबदबे खां हज़ारे किलोमीटर परे वारा माण्हू बि तलवार छॾे ॾींदा हुआ, त उमर बिन ख़त्ताब जी फ़ौज अचे पई। बैतुल मक़दिस जो फ़लस्तीन जी फ़तह जो वाक़ियो सभिनीनि खे ख़बर आहे त कीअं थियो हो, बग़ैर जंग जे, सिर्फ़ु ख़ौफ़ त उमर बिन ख़त्ताब अचनि पिया। त एतिरो रोब ते इहा दुआ कीअं क़बूल थींदी? अल्लाह तबारक व ताला पंहिंजे बाने जी दुआ बि क़बूल कई ऐं 2 मज़ीद इनायतूं था फ़रमायूं। कहिड़ी? पहिरीं त सैयदना उमर बिन ख़त्ताब जी शहादत मस्जिद नबवी में थी, मुसल्ला रसूल ते सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा वॾी शहादत आहे। ॿी ॻाल्हि त शहादत बि मिली ऐं शहादत खां पोइ जेको पाण सैयदना उमर बिन ख़त्ताब जो जेको क़ातिल आहे मलऊन, उहो अबू लूलू फ़िरोज़ मजूसी आहे, यानी ग़ैर मुस्लमान ग़ुलाम हो, लोहार जो कमु कंदो हो, लोह जो कमु कंदो हो। उन अची सैयदना उमर ख़त्ताब खे नमाज़ में अची खंजर हयो ऐं पाण ज़ख़्मी थिया ऐं 3 या 4 ॾींहंनि खां पोइ वसीयतूं करे पंहिंजा तमामु कर्ज़ लाइ पंहिंजा तमामु मामलात करे शहादत खे माणियो। उन खे जनाज़े जे बारे में सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास जी हिकिड़ा मुख़्तसर रिवायत बयानु कंदुसि। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास फ़रमाइनि था त जॾहिं जनाज़ो तयारु थी वियो त मां बीठो हुउसि, मुंहिंजे पुठियां हिकिड़ो हमरा आयो, साहबी हुयो, मुंहिंजे कुल्हे ते हथु रखियईं ऐं चवणु लॻा अॼु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो ॿियो फ़रमान बि पूरो थिए थो। उहो कहिड़ो? उहो चवे थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां अलाए केतिरे दफ़ा इहे अल्फाज़ आया, मां आयुसि, अबू बकर आयो, उमर आयो, मां वियुसि, अबू बकर वियो मूंसां गॾु ऐं उमर, मां अबू बकर ऐं उमर ईअं कयो, मां अबू बकर ऐं उमर हीउ सफ़र कयो।
यानी हर जगह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर जगहनि ते कंहिं ॿिनि शख़्सनि जो अगरि तज़किरो कंदा हुआ त उन में अबू बकर ऐं उमर हूंदा हुआ। त उहो साहबी चवे थो अॼु साहबी उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जी वफ़ात बि ईअं थी वई आहे त हुते दफ़न थींदा जिथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर ऐं उमर आहिनि। यानी ज़िंदगी में बि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान मुबारक मां इहा अल्फाज़ जारी रहिया, मां अबू बकर ऐं उमर ईअं कयो, मां अबू बकर ऐं उमर आयासीं। हत्ता के वफ़ात में भी सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अबू बकर सिद्दीक़ सां गॾु दफ़नायो वियो। इहा मुख़्तसर सीरत आहे जेका मूं अव्हांखे बयानु कई। हिकिड़ी ॿी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं पुछो तव्हांखे इंसाननि मां केरु महबूबा, पाण फरमायो आयशा रज़ी अल्लाह ताला। पुछो त मर्दनि मां, चई अबू बकर सिद्दीक़। पोइ कंहिं सुवाल कयो, उन खां पोइ चई उमर इब्न ख़त्ताब। इहे रिवायतूं सैयदना उमर ख़त्ताब जे फ़ज़ीलत ऐं उन जी शहादत ऐं अहिड़ो अज़ीम लीडर ऐं हुकुमरान जेको जेसिताईं जहिड़ो हो इस्लाम जी तरफ़ केरु मेरी अख सां कोन ॾिसी सघंदो। जॾहिं सैयदना उमर ख़त्ताब शहीद थिया आहिनि पोइ तव्हां ॾिसो शहादतुनि जो सिलसिलो किथे वञी पहुतो। सैयदना उस्मान शहीद थिया, सैयदना अली शहीद थिया, सैयदना हुसैन शहीद थिया, सैयदना हसन के शहीद कयो वियो। इहा शहादतनि जो सिलसिलो इला यौमिल क़ियामा हलंदो रहंदो, छो त उन जो दरवाज़ो सैयदना उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु के अल्लाह तबारक व ताला ठाहियो। अल्लाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। बारकल्लाहु फ़ीकुम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।